इस्लामाबाद पाकिस्तान ऐं आलमी मालियाती इदारे IMF विच में इक़्तिसादी जाइज़ा ॻाल्हियूं कामयाब थी वियूं आहिनि। ॻाल्हियुनि बाबति जारी कयल पधिराई मूजिबि पाकिस्तान ऐं IMF जो स्टाफ लेवल मुआहिदो तइ थी वियो आहे। मुआहिदे खां पोइ पाकिस्तान खे IMF खां के एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जी मंज़ूरी सां ईंदड़ महीने $1 अरब जी क़िस्त मिलंदी। आख़िरी क़िस्त मिलंदे ई $3 अरब जो स्टेट बाय अरेंजमेंट ख़त्म थी वेंदो। पधिराई मूजिबि कर्ज़ प्रोग्राम जे लाइ बाक़ाइदा ॻाल्हियूं ईंदड़ महीने शुरू थींदियूं, जंहिं जे लाइ FBR ख़ुसूसी रेवेन्यू प्लान तयारु करे वरितो आहे। ज़रियुनि मूजिबि जून में नई बजट सां गॾु अहम तरीन टैक्स क़दम खणण जूं तयारियूं बि शुरू कई वयूं आहिनि। फाइनेंस बिल जे ज़रिए 9 लख दुकानदारनि खे फिक्स टैक्स ऐं आणण में उनजी मनसूबाबंदी कई वई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।